जी वक्त बोज़दार नाज़िन आफ्ताब साहब जी गैर मौजूदगी में हिन प्रोग्राम की मेज़बानी करे रहियो आहियां। आफ्ताब मुग़िर साहब हमेशह चवंदा आहिनि त फ़ैसिला थियण खपनि ऐं उहे फ़ैसिला असांखे पाण खे करणु खपनि, छो जो को ॿियो फ़ैसिला कंदो त थी सघे थो उहे असांजे हक़ में बि अची सघनि था ऐं असांजी मुखालफ़त में बि वञी सघनि था। नाज़िन अॼु अहम इशू ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहा इशू आहे त PTI बानीअ जी आज़ादीअ लाइ हिन वक़्तु PTI मुतहरिक आहे, मुल्की लेवल हुजे या बैन अल-अक़वामी लेवल हुजे, उते हिन वक़्तु मुलाक़ातूं बि जारी आहिनि ऐं पाकिस्तान में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रैलियूं बि कढियूं पियूं वञनि ऐं जेका 90 ॾींहंनि जी जेका हिकिड़ी अल्टीमेटम गंडापुर साहब जेका हुकूमत खे ॾिनल आहे उहा बि अञा उन में कुझु वक़्तु आहे। ऐं ॿिए पासे इमरान ख़ान साहब जा जेके पुट आहिनि उन्हनि जी हिकिड़ी अहम मुलाक़ात थी आहे, उहा मुलाक़ात थी आहे अमरीकी नुमाइंदे सां। उते उन्हनि ॿिन्ही मुलाक़ात कई आहे ऐं उन में इहो बि ज़ाहिर कयो पियो वञे या ॿुधायो पियो वञे त उन मुलाक़ात में जमामा ख़ान जेका आहे इमरान ख़ान जी अॻूणी घरवारी उनजो हिकु अहम किरदारु आहे। ॿिए पासे नाज़िन जेके सलेमान ऐं क़ासिम जा पाकिस्तान अचण जा जेके इतला आहिनि त हू पाकिस्तान ईंदा ऐं पंहिंजे वालिद सां मुलाक़ात कंदा ऐं थी सघे थो त हू इन तहरीक खे लीड कनि या एहतजाजनि में शामिलु थियनि। इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे त हू पाकिस्तान ईंदा या न ईंदा। ॿिए पासे जेका PTI जेकी क़यादत आहे उन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॾिठो आहे त उन में अंदरूनी इख़्तिलाफ़ बि साम्हूं अची रहिया आहिनि। इन समूरे मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए पासे नाज़िन सेनेट जेका चूंड थी आहे उन ते बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। सेनेट चूंड खां पोइ जेके गुज़िरियल ॾींहं जेके 8 सेनेटरनि हलफ़ खणी वरितो आहे, जॾहिं त मुराद सईद, आज़म सवाती ऐं रुबीना नाज़ हलफ़ करण लाइ न पहुता आहिनि। सो इन समूरे मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सभिनी खां पहिरीं असां सां गॾु जेके अॼु महिमान मौजूदु आहिनि उन में ज्ञानचंद साहब आहिनि, अॻूणो सेनेटर आहिनि पीपल्स पार्टीअ जा। इन खां अलावा सरबुलंद ख़ान साहब आहिनि, अॻूणो MP आहिनि PTI जा। ऐं इन खां अलावा सीनियर सहाफ़ी आहिनि, सीनियर तज्ज़िया निगार आहिनि एजाज़ महर साहब जेके असांखे जॉइन कंदा। सो प्रोग्राम जी बाक़ाइदे शुरूआति कयूं था ऐं सभिनी जेके मुइज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार कयूं था। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं सरबुलंद ख़ान साहब सां जेको असां सां गॾु हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम सरबुलंद ख़ान साहब। अस्सलाम वालेकुम सरबुलंद ख़ान साहब। सरबुलंद ख़ान साहब सां असांजो राब्तो न थी सघियो आहे, कोशिशि कंदासीं त हुन सां राब्तो बहाल थिए। ज्ञानचंद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, अॻूणा सेनेटर आहिनि पीपल्स पार्टी जा। ज्ञान साहब ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, फर्स्ट क्लास। सर मुलाक़ातूं आहिनि पीपल्स पार्टी त न बल्कि तहरीक इंसाफ़ जेका आहे उनजो मुल्की लेवल ते गैर मुल्की लेवल ते मुलाक़ातूं आहिनि ऐं PTI बानी जी आज़ादी जे लाइ हिकिड़े तहरीक हलाइण वञनि पिया। 5 तारीख़ ते हिकु 5 अगस्त ते उन्हनि जी हिकु रैली चइजे या एहतजाज चइजे उहा आहे। उनखां पोइ गंडापुर साहब जो 90 ॾींहंनि जो हिकिड़ो अल्टीमेटम ॾिनल आहे इमरान ख़ान जी आज़ादी लाइ। ऐं ॿिए पासे इमरान ख़ान जा जेके पुट आहिनि उन्हनि जी हिकु अहम मुलाक़ात थी आहे अमरीकी नुमाइंदे सां। जेकॾहिं माज़ी में ॾिसूं त इमरान ख़ान जी जेका हुकूमत जेका वई हुई उन इल्ज़ाम लॻाया हुआ त उन्हनि जी हुकूमत किराइण में अमेरिका मुलविस आहे। त हिन मुलाक़ात खे अव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, मुलाक़ातूं त ख़ैर थींदियूं रहंदियूं, पर इमरान ख़ान ते बज़ाति ख़ुदि हिकिड़ो इल्ज़ाम इहो बि आहे त हू पाकिस्तान जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ कंहिं इंटरनेशनल लॉबी जे करे गड़बड़ करे रहियो आहे। सो इन मुलाक़ात मां बि उहा अचे थी त ही पाकिस्तानी मफ़ादात जे ख़िलाफ़ कमु करणु चाहे। ही मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में हाणे वरी हिन जे पुट सरगर्म थिया आहिनि, अला करे हू हिते बि अचनि जदोजहद कनि। पाकिस्तान जे मिसकीन माण्हुनि खे रोडनि ते आणे पंहिंजे पुटनि खे जेकॾहिं हू यूरोप ऐं अमेरिका ऐं लंडन जे हिकिड़े पुरआसाइश ज़िंदगी गुज़ारण जे लाइ छॾे ॾींदो त इहो बि हिकिड़ो संदसि ज़िंदगी जो क्वेश्चन मार्क आहे। तो हिकिड़े जमहूरी मुल्क में आज़ादी आहे त हू को बि एहतजाज कनि, पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू खे पेश कनि, पुरमन तौर ते जंहिं बि क़िस्म जी जेका बि एक्टिविटी करणु चाहिनि उनजी आउं सम्झां थो इजाज़त आहे ऐं हुजणु खपजे। तो असां वेलकम कंदासीं त ही पुरमन तौर ते पंहिंजी सियासी जदोजहद खे शुरू कनि ऐं सियासत खे सम्झंदे बाक़ी पॉलिटिकल पार्टीज़, डेमोक्रेसी, पार्लियामेंट ऐं असांजी सोसाइटी जे कुझु नॉर्म्स आहिनि उन्हनि जो बि इज़त रखनि। सो हिन खां अॻु में बि पीपल्स पार्टी हमेशह जॾहिं हिननि डी चौक ते धरणो हुयो त पीपल्स पार्टी रोल प्ले कयो हो त हिननि खे डीसीट करण जे बदिरां वापसि पार्लियामेंट में वठी अचे ऐं पार्लियामेंट में ही आया, पीपल्स पार्टी जे क्वेश्चन सां आया
ऐं हिननि उहे सभु पूरा पिक्स एंड प्रिविलेजिस बि वरिता जेके हिननि इस्तीफ़ा ॾेई ऐं असेंबली में न अचण जे बावजूद बि हिननि उहे पिक्स एंड प्रिविलेजिस वरिता। हाणे बि जॾहिं इमरान ख़ान गवर्नमेंट में आयो त सभ खां पहिरीं बिलावल भुट्टो साहब हुनखे दावत ॾिनी हुई त जिन बि हालतनि में जीअं बि सही तूं कठपुतली ई सही ऐं सिलेक्टेड ई सही पर इक़्तिदार में अची चुको आहीं त जेतिरो वक़्तु तूं हिन ऐवान जे लीडर ऑफ द हाउस तौरु कमु कंदे त अपोज़िशन जे तरफ़ां ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जे तरफ़ां तव्हांखे सपोर्ट हासिलु रहंदी, पॉज़िटिव सपोर्ट हासिलु रहंदी। वरी जॾहिं इक़्तिदार में आयो त सभिनी खे चोर लुटेरा जेल में विझंदुसि, हुन जूं सहूलियतूं फुरे वठंदुसि, हुनजा पखा बंदि कंदुसि, उन्हनि खे ऐं टंगे छॾींदुसि, सभु चोर आहिनि सवाइ मुंहिंजे। पछाड़ी में ख़बर पई त हीउ वॾे में वॾो चोर निकितो, हीउ वॾे में वॾो जमूरियत दुश्मन निकितो, हिन जमूरी रवायतनि खे टोड़ियो ऐं हाणे बि जेल में जेकॾहिं आहे त कंहिंजे बि करण जे करे न आहे, ही सियासी इंतकाम जे नतीजे में न आहे, हिन जा पंहिंजा अमल हुआ। हिन पाण वञी करे हिकिड़ा पुरतशद्दुद कार्रवायूं कयूं, हिन वञी आर्मी जे इंस्टॉलमेंट्स ते हमला कया जिते तमामु सख़्तु हालतुनि में बि मुल्क जा माण्हू अवॉइड कंदा आहिनि त हीअ असेट्स असांजा पंहिंजा आहिनि, इन्हनि खां घटि में घटि पासो कजे। सो हिन उहा रेड लाइन बि क्रॉस कई ऐं हाणे बि वॾियुनि सहूलियतुनि में आहे। न त ॿिए कंहिं बि सियासी लीडर खे इहे सहूलियतूं मुयसरु न हुयूं जेके इमरान ख़ान में आहिनि। एक्सरसाइज़ जूं मशीनूं संदसि फ़रमाइश मुताबिक़ इहे चिकन चरगा मटन सभु जा सभु संदसि फ़रमाइशनि मुताबिक़ खेसि मिलनि था। ऐं टीवी खां वठी किताबनि खां वठी सहूलियतूं आहिनि। मुलाक़ातुनि जो हिकिड़ो सिलसिलो जारी थो रहे, हिननि जी हाय घोड़ा बि हलंदी थी रहे त असांखे मुलाक़ातूं नथियूं करणु ॾिनियूं आहिनि। सो हीउ हिकिड़ो तसलसल आहे जंहिंमें जेकॾहिं हीउ सिखनि था ऐं जमहूरी तरीक़नि तरफ़ अचनि था। हींअर ताज़ो जेका सेनेट जी इलेक्शन थी इन में हिननि वरी बि पंहिंजे साइज़ में आया ऐं हुननि फैक्ट्स खे क़बूल कयो त हिननि जी स्ट्रेंथ छा आहे, हिननि जे पंहिंजो पाण में केतिरा तज़ादात आहिनि। नतीजतन फ़ाइदो इहो थियो जो जेका करप्शन थियणी हुई, जेको हॉर्स ट्रेडिंग थियणी हुई, उन खां सॼो मुल्क बची वियो ऐं इन ख्वारी खां पीटीआई बि बची। अच्छा ज्ञानचंद साहब तव्हां चओ था त उन्हनि सां सियासी इंतकाम न आहे, पर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं ऐं असांजे प्रोग्राम में ईंदा रहंदा आहिनि पीटीआई जा जेके अॻवान आहिनि, उहे चवंदा आहिनि त असांखे सियासी इंतकाम जो निशानो बढ़ायो पियो वञे। ऐं ॿिए पासे 9 मई साने जो बि ज़िक्र कयो आहे, उन में चवंदा त गुज़िरियल ॾींहुं जेके सज़ाऊं थी हुयूं 41 पीटीआई अॻवाननि खे, त उन में बि पीटीआई जी हिकु नुसरत साहिबा असां सां गॾु मौजूदु हुई ऐं उहा चए पई त उन टाइम यास्मीन राशिद आहे या जेके ॿिया पीटीआई जा जेके अॻवान आहिनि उहे उन वक़्तु उते मौजूद ई न हुआ ऐं हीउ सॼो असां सां सियासी इंतकाम जो निशानो असांखे बढ़ायो पियो वञे। ॾिसो कूड़ जी बि का हद थींदी आहे। यास्मीन राशिद त हुई ऐं हुन सॼियूं डायरेक्शन्स पे ॾिनियूं जेके सोशल मीडिया ते मुख़्तलिफ़ वीडियोज़ में अची चुकियूं आहिनि। पर इहो क्वेश्चन कोर्ट जो आहे, हिननि खे इहे शयूं कोर्ट में पेश करणियूं। जेकॾहिं उहा उते न हुई त हिननि कोर्ट में शायदि इहो छो न पेश कयो। हीअ इंतकाम जी ॻाल्हि त कनि था, पर छा इहे के फ़रिश्ता हुआ जेके जिन इहे सॼी तोड़ फोड़ कई या जलाओ घेरा कयो, क़ाइदे ज़म हाउस खे बाहि ॾियण वारा केरु हुआ? पीटीआई वारा ई हुआ। हीअ त का बि शइ मञण लाइ तयारु न आहिनि। हीअ चवनि था हिननि पाण बाहि ॾिनी आहे, हीअ ऑल ऑफ सडन बाहि लॻी वई आहे। सो हिननि खे फैक्ट्स खे जेसिताईं तस्लीम न कंदा, सचियूं पचियूं ॻाल्हियूं आहिनि, सियासत भली कनि, ही टीवी टॉक शोज़ में तक़रीरुनि में 100 कूड़ ॻाल्हाइनि, पर जॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ फोरम्स ते वियो था त तव्हां फैक्ट्स सां गॾु वियो, तव्हां मुल्क जे मफ़ादात सां गॾु वियो, तव्हां सियासत जे उन्हनि सभिनी पेचीदगियुनि खे लवाज़मात खे सम्झंदे बाक़ी पॉलिटिकल पार्टीज़ सां स्टेक होल्डर्स सां डील कयो त पाण बि सवला रहंदा ऐं मुल्क खे पटड़ी ते चढ़ी वञो। इहा सूरत हाल जेका छिकछिकां वारी सूरत हाल आहे, इहा पीपल्स पार्टी ऐं नून लीग में बि हलंदी रही। पर जॾहिं महसूसु कयो वियो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकिड़ो दानिशमंदाना फ़ैसिलो कयो, नवाज़ शरीफ़ खे दावत ॾिनी, हालांकि उन वक़्त में बेनज़ीर साहब खे एतिरी ज़रूरत न हुई, पर अमृतनि जे ख़िलाफ़ ॿिनि पॉलिटिकल पावर्स खे गॾिजी वेहणु तमामु ज़रूरी हुयो। चार्टर ऑफ डेमोक्रेसी आयो, हिनखे त दावतूं ॾियूं त चार्टर ऑफ इकोनॉमी कयूं, हे त न वेठा। हाणे बि जॾहिं ही तबाह शुदा मुल्क
जी ज्ञानचंद साहब जी ज्ञानचंद साहब सां असांजो राब्तो डिस्कनेक्ट थी वियो आहे शायदि नेट इशू जे करे। ऐं सीनियर तजिया निगार एजाज़ माहिर साहब असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम एजाज़ साहब। जी वासलाम। एजाज़ साहब मूंखे भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में असां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। ज्ञानचंद साहब असां सां गॾु लाइन ते आहिनि, अॻूणो सेनेटर पीपल्स पार्टी ऐं सरबुलंद खान। हेलो जी जी एजाज़ साहब तव्हां खां असां इहो पुछंदासीं त पीटीआई हिकु दफ़ो ॿीहर हींअर हाणे सरगर्म आहे इमरान ख़ान जे आज़ादी जे लाइ। हिते बि तहरीक जारी आहे ऐं प्रेस कॉन्फ्रेंसूं थींदियूं रहंदियूं आहिनि डेली बेसिस ते। ऐं 5 अगस्त ते हुननि जी पाकिस्तान में जेका एहतजाज थियल आहे। ॿिए पासे जेकर ॾिसूं त इमरान ख़ान साहब जा जेके पुट आहिनि उन्हनि जी बि हिकु अहम मुलाक़ात थी आहे अमरीकी नुमाइंदे सां। इन मुलाक़ात खे अव्हां कीअं था ॾिसो? ठीकु हिकिड़ी पेशरफ़्त आहे, पर ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान खे रिलीफ मिलंदो पाकिस्तान जे अदालतुनि मां जी ऐं उहो हिकिड़ो इंटरनेशनल प्रेशर ठाहिण जी कोशिशि ज़रूरु कई पई वञे। पर उहो मतिलबु छा कंदो? कांग्रेसमैन जेको आहे बयानु ॾींदो न, पोइ उहो हुकूमत जो हिकिड़ो हिसो त आहे पर सच कोई अथॉरिटी न आहे। ऐं उनजे लाइ हिकिड़ो मॉरली ऐं पॉलिटिकली त हिकिड़ो पॉज़िटिव हुनखे रिस्पॉन्स मिली सघे थो। बाक़ी जेको आहे त इन जो को अहिड़ो ख़ासि को डायरेक्ट असरु कोन थींदो। ऐं तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे में अदालतुनि खे जेसिताईं न मिलंदी आहे इक़्तिदार जे असुल धणनि वटां त तेसिताईं कंहिं बि सियासी माज़ी में असां इहो ॾिठो आहे त रिलीफ न आहे मिलियो। उहो जेको माहौल आहे उन माहौल मुताबिक़ भले इमरान ख़ान जी पार्टी हिते सियासी जलसा जुलूस करे तहरीक हलाए या उनजा पुट जेको आहे इंटरनेशनल फोरम ते किथे बि एक्टिविटी जारी रखनि त उन सां इमरान ख़ान खे सियासी फ़ाइदो त थी सघे थो, कानूनी फ़ाइदो कोई न थींदो। छो त जेसिताईं कानूनी दर न खड़काईंदा, पाकिस्तानी अदालत जो को फ़ैसिलो न ईंदो, तेसिताईं इमरान ख़ान साहिब खे को मूंखे नथो लॻे त को रिलीफ मिलंदो। अच्छा ॿिए पासे एजाज़ साहब हीअ जेका तहरीक जेके हलाइण वञनि पिया 5 अगस्त ते बि हुननि जो एहतजाज थियल आहे। ऐं कुझु ॾींहं अॻु गंडापुर साहिबु लाहौर में हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 90 ॾींहंनि जो हुन अल्टीमेटम ॾिनो गवर्नमेंट खे, जेकॾहिं इमरान ख़ान खे आज़ादु न कंदा त पोइ आर या पार थींदो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॾिठो आहे त तहरीक इंसाफ़ जा जेके एहतजाज आहिनि या जेके रैलियूं आहिनि उहे नाकाम थींदे असांखे नज़र आया आहिनि। छा था सम्झो हिन भेरे इहा जेका तहरीक आहे या जेका रैली आहे उहा कामयाबु थी सघंदी? ॾिसो मूंखे चांस घटि थो लॻे पियो, छो त अपोज़िशन में हमेशह जेका बि जमात हूंदी आहे त उनजी कोशिशि इहा हूंदी आहे त जेके ॿियूं अपोज़िशन जूं जमातूं आहिनि उन्हनि खे गॾाए हिकिड़ो अलायंस ठाहिजे ऐं गॾिजी हिकिड़ो प्लेटफॉर्म तां स्ट्रगल कजे। हिकिड़ो त उन पासे पीटीआई नाकाम रही आहे ऐं नई वरी कंहिंखे ॾिए थी उहो सोलो फ्लाए थी करे पई। ऐं ॿियो त तनज़ीमी पीटीआई जो उहो जुड़ी कोन सघियो आहे। हिकिड़ी जज़्बातियत जी हद ताईं लॻाव आहे माण्हुनि जो उन्हनि जो इमरान ख़ान सां, पर उनखे हिकिड़ो हलणु उहो हिकिड़ो फुक़दान थो लॻे पीटीआई में। ऐं ॿियो त जेको वण जी काठी थी आहे त उन्हनि सभिनी जा पंहिंजा पंहिंजा पॉलिटिकल इंट्रस्ट कंहिंजो किथे जेको सिग्नल किथां थो कहिड़े टावर में अचे थो, कंहिंजो के ॿिए टावर में थो अचे। त इहे जीअं तव्हां पाण बि ॻाल्हि कई त अली अमीन गंडापुर जो आर पार छा था आर पार असेंबली वारी लहू असेंबली लहू त उहो को रोड में क्लियर कोन्हे को त कंफ्यूजन जो शिकार थी लॻे पार्टी ऐं पार्टी जेके ॿाहिरि वेठी आहे। त अली अमीन ख़ान हिकिड़ी ॻाल्हि थी करे ऐं तव्हां ॾिसो त गौर ख़ान ॿी ॻाल्हि थो करे, अली अमीन गंडापुर टी ॻाल्हि थो करे ऐं जेको आहे त हू वकील साहिबु जेको आहे उहो वरी पंहिंजे रुख ते थो हले पियो। चवण जो मक़सदु त हिकिड़ो कोऑर्डिनेशन ऐं रोड में इहे सभु एलिमेंट खे ज़ाहिर था कनि त पोइ ही का वॾी अवामी गुबार वारी तहरीक शायदि न जेको आहे त हुनखे जनम करे सघनि। एजाज़ साहब अवां जी सियासत हिकिड़ी गहरी नज़र रही आहे ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे त पीटीआई माना हिन वक़्तु गॾु न आहे। असां ॾिसूं था त इख़्तिलाफ़ बि आहिनि। कहिड़ा सबब थी सघनि था इन्हनि इख़्तिलाफ़नि जे पुठियां? ॾिसो मूंखे त जीअं सियासी पार्टी में हिकिड़ो जेको स्ट्रक्चर हूंदो आहे उहो स्ट्रक्चर न कहिड़ो आहे।
वन मैन शो जेको आहे उहो हल रहियो आहे. इमरान खान 4 साल इक़्तिदार में रहियो, ॿुधो मीटिंग थी हुजे, कंहिं पॉलिटिकल जो मीटिंग थी हुजे, या हुन खां पोइ जॾहिं हिन में मां ॿाहिरि पार्टी त चंद हिकिड़ा माण्हू जंहिंजी मीटिंग त थींदी रही, पाण में मुशावरत थींदी रही, पर बराबरि जेको पार्टी जा फोरम आहिनि उन्हनि खे हिननि जेको आहे आर्गनाइज़ ई रखियो आहे. त उनजे करे हर को जेको आहे चए थो त मुंहिंजी पार्टी में अहमियत तॾहिं आहे जेसि ताईं मुंहिंजी खान जेको आहे डायरेक्ट. त उन करे हुननि जे सिस्टम में हर को शामिल पॉलिटिकल एजेंडा, पॉलिटिकल जेको एजाज साहब, तव्हां शायदि को सिग्नल जो इशू आहे या कुझु आहे, आवाज़ तव्हांजो क्लियर असां ताईं न पियो पहुचे. ज्ञानचंद साहब असां सां आहिनि लाइन ते? ज्ञानचंद साहब, तव्हां ॾे असां हिकु दफ़ो ॿीहर ईंदासीं ऐं तव्हां जीअं ॻाल्हि कई आहे त इमरान खान जा जेके पुट आहिनि उहे पाकिस्तान अचनि, भले एहतजाज में शामिल थियनि, तहरीक में शामिल थियनि, पर ॿिए पासे जेके हुकूमती मौक़िफ़ आहे, राणा सनाउल्लाह हुजे या अता तारड़ साहब हुजनि या जेके नून लीग जा हुकूमती धुर जा जेके आहिनि, जेके वज़ीर आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बयान ईंदा रहिया आहिनि त जेकॾहिं हू पाकिस्तान ईंदा त मुलाक़ात लाइ अचनि था, भले मुलाक़ात लाइ अचनि, 1-2 ॾींहं या 5 ॾींहं 8 ॾींहं पाकिस्तान में रही हू हलिया वञनि, पर जेकॾहिं हू कंहिं एहतजाज में शामिल थींदा, कंहिं तहरीक खे लीड कंदा त पोइ असां उनखे गिरफ़्तार कंदासीं ऐं कानून जेकॾहिं हथ में खणंदा त उन्हनि जी गिरफ़्तारी थींदी. तव्हां इनखे कीअं था ॾिसो? ज्ञानचंद साहब मूंखे ॿुधो पिया? जी जी मूं ज्ञानचंद साहब, मूं इहो अव्हां खां पुछियो त मूं चयो जी तव्हां कुझु देरि अॻु इहा ॻाल्हि कई त इमरान खान जा जेके पुट आहिनि उहे पाकिस्तान अचनि ऐं भले एहतजाज खे लीड कनि, एहतजाज जी अॻुवाणी कनि, जीअं ॿिया जेके कारकुन कनि पिया त हुनजा पुट बि शामिल थियनि, पर ॿिए पासे जेके हुकूमती जेका मौक़िफ़ आहे जंहिंमें राणा सनाउल्लाह हुजे, अता तारड़ साहब हुजनि या जेके ॿिया जेके हुकुमरान आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वज़ीर जेके बयान ॾींदा रहिया आहिनि, उहे चवनि पिया त जेकॾहिं हू मुलाक़ात जे लाइ अचनि था पंहिंजे वालिद सां त भले अचनि, असां हुनखे वेलकम कंदासीं, पर जेकॾहिं हू कंहिं एहतजाज में शरीक थींदा या कानून हथ में खणंदा त असां उन्हनि खे गिरफ़्तार कंदासीं. त इन मसइले खे कीअं था ॾिसो? जेकॾहिं हू ईंदा त छा अव्हां गिरफ़्तारी तव्हां जेकॾहिं थिए त तव्हां हुनखे सही सम्झंदो या ग़लति सम्झंदो? ॻाल्हियूं त इहे आहिनि, हू मुलाक़ात लाइ त अचनि था, उन्हनि जो पीउ आहे, उन्हनि खे 2 साल इंतज़ारु न करणु खपे, फौरी तौर ते उन्हनि खे अचणु खपे, उन्हनि खे कंहिं कोन रोकियो. सो हुननि जो राइट आहे त हू पंहिंजे पीउ सां मुलाक़ात कनि ऐं हुनजे कानूनी वेड़ विढ़नि, हुनजे सियासी वारसी बि करणु चाहिनि था त भई हुननि खे पंहिंजो अख़्तियार आहे, पर कानून खे हथ में खणण जो हुननि खे अख़्तियार कोन्हे को. तंहिं करे जेकॾहिं हू पुरअमन तौर ते हिते अचनि था ऐं पुरअमन रहनि था, पोइ त हिकिड़ी ख़ुशहाल ॻाल्हि आहे, ऐं हू हिते जेकॾहिं पाकिस्तान जी पॉलिटिक्स में को पॉज़िटिव रोल प्ले कनि था त बि ख़ुशहाल बात आहे. पर जेकॾहिं हू हुते का फितनेबाज़ी करणु था चाहिनि, का गड़बड़ था कराइणु चाहिनि, हू रिट ऑफ द गवर्नमेंट खे चैलेंज था कनि, त पोइ यकीनन गवर्नमेंट पंहिंजो एक्शन वठंदी. ऐं असां नथा सम्झूं त कोई बि कानून हथ में खणे हुन सां रिआयत थियणु खपे, न इमरान खान सां थियणु खपे, न हुनजे पुटनि सां थियणु खपे, पर कंहिं सां सियासी इंतकाम तौर ते बि कार्रवाई न थियणु खपे. इहो पीपुल्स पार्टी जो मौक़िफ़ रहियो आहे. हू पुरअमन रहंदे जेकॾहिं हू का सियासी मूवमेंट कनि था त पीपुल्स पार्टी खे वेलकम कंदी ऐं गवर्नमेंट खे चवंदी त हू हुनखे न रोकीनि. पर उहा ई सूरत हाल हूंदी त असीं हथियार खणी इस्लामाबाद ते चढ़ाई था कयूं, असीं हुकूमत ते कब्ज़ो था कयूं, असीं ॿिए क़िस्म जूं के हरकतूं था कयूं, त पोइ यकीनन न हुनखे रोकियो वेंदो ऐं रोकजणु खपिजे. ज्ञानचंद साहब, इहो अख़्तियार हुननि वटि आहे त हू कहिड़े क़िस्म जी सियासत करणु था चाहिनि, हू पुरअमन था रहणु चाहिनि या पुरतशद्दुद तरफ़ वञनि था. सो जेकॾहिं पुरअमन रहंदा त उन क़िस्म जी ट्रीटमेंट हूंदी, जेकॾहिं पुरतशद्दुद थींदा त पोइ उन क़िस्म जो स्ट्रेटजी ठहंदी. अच्छा, जेके हुकुमरान जेका पार्टी आहे नून लीग, उनजा मुख़्तलिफ़ अॻवान इहे बि ॻाल्हि कनि पिया त हुननि वटि पाकिस्तान जी शहरियत न आहे ऐं हू कंहिं बि एहतजाज में जेकॾहिं पुरअमन रहनि बि उन्हनि खे शरीक थियण जो हक़ न आहे. ॾिसो, हाणे मूंखे हुनजी कंफर्मेशन त कोन्हे, पर जेकॾहिं हू पाकिस्तानी शहरी न आहिनि त पोइ यकीनन पाकिस्तान जे मामलात में हुननि खे इंटरफेयर न करणु खपिजे ऐं पोइ त हू पंहिंजे पीउ सां मिली ऐं ख़ामोशी सां वापसि हलिया वञनि. इहा लॉजिकल ॻाल्हि आहे, पर हू जेकॾहिं
उन शहरियत खे सरेंडर था कनि ऐं पाकिस्तान जी सियासत में अचनि था ऐं पाकिस्तान जी सियासत में हिसो था वठनि ऐं हुननि खे लीगल जेकॾहिं इहो स्टेटस मौजूदु आहे हुननि जो पोइ त सूरत हाल ॿी थींदी। तो यकीनन जेकॾहिं हू पाकिस्तान जा शहरी न आहिनि त पाकिस्तान जे मामलात में हुननि खे कंहिं बि क़िस्म जी गड़बड़ करण जी का बि इजाज़त कोन्हे या कंहिं तरह जो तहरीक वठण जी बि इजाज़त। अच्छा ज्ञाचंद साहब, ॿिए पासे 9 मई जेकॾहिं वाक़े खे ॾिसूं त उन में PTI जा जेके अॻवान आहिनि उहे चवनि पिया त असांजे पहुचण खां अॻु ई जेका इहा भंजटा थी हुई या जेको इहा विगोड़ थिया हा त उन में असांजा कारकुन अॻे हुते पहुता ई कोन हुआ, त ऑलरेडी इहो सॼो पहिरां ई हिकिड़ो प्री प्लान हुयो, जेको मनसूबो हो चइजे या छा बि चइजे, इहो सभु कुझु थिए वियो। ऐं ॿिए पासे हू तस्लीम बि कोन पिया कनि, त इन जे पुठियां छा रीज़न आहे जो तस्लीम छो न पिया कनि इन सॼे मसइले खे? हिननि जे रुॻो मौक़िफ़ खे न ॿुधणु खपिजे न। जी, ॻाल्हि इहा आहे कि असां समूरा सोशल मीडिया, न्यूज़ चैनल्स, प्रिंट मीडिया, इहे समूरा मौजूदु आहिनि, उहे शायदि था ॾियनि त हिननि ई कयो। ही पंहिंजी लीडरशिप सूधो ते मौजूदु हुआ, उन्हनि जा वॉइसिस खे छॾियो फिज़िकली नज़र पे आया ऐं हिननि चयो पिए त असांखे कहिड़े तरफ़ वञिणो आहे। उनजे करे हिननि जे डिनाइल हिकिड़ो ड्रामो आहे, हिननि सभिनी शयुनि खां इन ड्रामे सां ई बची कोन था सघनि। इहो फैक्ट आहे। उनमें हा इहा छेड़छाड़ थियणी आहे त उनमें केरु माण्हू हुआ उहा ॿी ॻाल्हि आहे, पर हो त हिननि सां ऐं वेल प्लैंड ऐं डायरेक्टेड उन्हनि जा नतीजा ई भोगीनि पिया। ॿियो को हिननि सां पॉलिटिकली थोरी हिननि सां को मसइलो थियो आहे। हुकूमतनि मां बि पाण पंहिंजूं हुकूमतूं ख़तमु करे विया, हुनमें बि चवंदा त असांखे कंहिं साज़िश जो हिसो थियासीं। कंहिं चयो? सियासी तौर ते त हिननि खे हुनजो वॾो नुक़सानु भोगणो पियो आहे ऐं वरी हीअ हरकतूं कयूं, उनजा कॉन्सिक्वेंसिस आहिनि जेके भोगीनि पिया। त हिननि जे 24 कलाक कूड़ ॻाल्हाइण बज़ाते ख़ुदि हिननि ते ट्रस्ट जेको आहे उहो नथो पैदा थिए। किथे ही ॻाल्हाइनि था, का ॻाल्हि कनि था, उन ते बि केरु एतमाद करण लाइ तयारु कोन्हे। ऐं इहा ई ट्रेजिडी आहे PTI जे एज़ अ पार्टी। अच्छा ज्ञाचंद साहब, ॿिए पासे KP में जेके सेनेट चूंडियूं थियूं आहिनि, उन खां पोइ गुज़िरियल ॾींहुं असां ॾिठो आहे त जेके सेनेटर चूंडिया विया आहिनि उन्हनि हलफ़ बि कयो आहे। उन मां 8 जेके सेनेटर्स आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी बि आहे ऐं JUI जा बि शामिल आहिनि, उहे त हलफ़ खणी आहे, पर मुराद सईद, आज़म सवाती ऐं रुबीना ख़ालिद शायदि आहिनि जेका टीं जेका औरत, त उन्हनि हलफ़ न खयो आहे। त छा था सम्झो मुराद सईद हिकु रूपोश बि आहे ऐं जेकॾहिं हू हलफ़ नथो खणे त हू त डीसेट थी वेंदो न, पोइ हिते वरी ॿीहर इन ते इलेक्शन थींदी इन सीट ते? हुनजे लाइ हिकिड़ो कानून मौजूदु आहे, उहो एतिरो फौरी तौर ते त DC कोन थींदो, हुनजे लाइ बि को टाइम पीरियड रखियलु आहे। तो उन विच में आउं सम्झां थो त हीअ ईंदा, जॾहिं हिननि इहा पोज़ीशन्स वरितियूं आहिनि त हीअ ईंदा ऐं हिननि खे जेकॾहिं किन केसनि में घुर्बल आहिनि त कानून मुताबिक़ मुंहुं ॾियणो पवंदो। पर सेनेटर थियण जे करे हिननि खे कुझु प्रिविलेजिस बि आहिनि, उनजो हिननि खे फ़ाइदो बि पवंदो। सो ही कहिड़ी स्टेट जी तहत कोन आया आहिनि। मसलन हू जेका रुबीना नाज़ चवनि था, उन ते त शायदि अहिड़ो को क़िस्म जेके चार्जिस कोन आहिनि। ऐं आज़म सवाती त मुख़्तलिफ़ प्रेस कॉन्फ्रेंस में अडियाला जेल ते ॿियनि ते ईंदो बि रहियो, हुनजो बि को सबबु कोन्हे। बाक़ी मुराद सईद हिकिड़ो अजीब क़िस्म जो माण्हू आहे, हू पड़कियूं बि वॾियूं हणंदो हो ऐं भॼी बि तकिड़ो वियो हो। तो इन सॼी फितने में हुनजो किरदारु त रहियो आहे। हुनजो केतिरे क़दुरु किरदारु आहे, हुकूमत वटि केतिरियूं शयूं मौजूदु आहिनि, उन मुताबिक़ त हुनखे फेस करणो। अच्छा ज्ञानचंद साहब, ॿिए पासे इहे बि त ॻाल्हियूं हुयूं न त सेनेट खां पोइ त थी सघे थो अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ु जेका पीपल्स पार्टी आहे, नून लीग या JUI गॾियल तौर ते नो कॉन्फिडेंस मोशन खणी अचनि ऐं हुनखे हटाइनि। त छा अवां जेके ॻाल्हियूं हुयूं इन्हनि में का सदाकत हुई या बसि इहे ॻाल्हियूं हुयूं? जी ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। हालांकि हिन वक़्त में अपोज़िशन वटि उहा क़ुवत मौजूदु कोन्हे। जंहिंजो सेनेट में बि थियो, हुननि 6 सीटूं खयूं आहिनि ऐं अपोज़िशन 5 सीटूं खयूं। तो जेसिताईं नंबर्स न आहिनि तेसिताईं इहे हवाई ॻाल्हियूं आहिनि। हाँ, PTI जो जेको हिकिड़ो धड़ो ठहियलु आहे, उनजे बज़ाते ख़ुदि अंदर खां ग्रुपिंग थिए थी, त आउं सम्झां थो त पोइ त इहो पॉलिटिकल हिकिड़ो विंडो आहे, उहा अपोज़िशन यकीनन यूज़ कंदी। ज्ञानचंद साहब, तव्हां असां सां लाइन ते रहिजो। सरबुलंद ख़ान साहब आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे, उहो रैली में शरीक हुआ, उन्हनि पहिरियां असांखे ॿुधायो। सरबुलंद साहब, अस्सलाम वालेकुम।
सरबुलंद साहब। वालेकुम अस्सलाम। सर थैंक यू। बातचीत का सिलसिला जारी रखेंगे। ज्ञानचंद साहब हैं, एक्स सेनेटर पीपल्स पार्टी, और सीनियर तजिया निगार एजाज महर साहब हमारे साथ हैं। आपसे ये पूछेंगे कि क्या समझते हैं कि बैनुल अक़वामी सतह पर इमरान खान के लिए आवाज़ उठाने का अभी वक्त आ चुका है कि इमरान खान के साहब के जो फर्जंद हैं वो मुलाकातें कर रहे हैं? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। आज देखें ना, हमारे पास जो भी ऑप्शंस होंगी हम हर ऑप्शन के लिए जाएंगे। सबसे पहले हमारी अदालत अवामी अदालत है। हम अवामी अदालत में सबसे पहले जाएंगे, अवाम को मोबिलाइज करेंगे, अवाम को इमरान खान का पैगाम पहुंचाएंगे। और इमरान खान जिस कौम के लिए आज जेल में पाबंदी सलासल है और इस सख्त शदीद तरीन गर्मी में और शदीद तरीन हालात में 8/10 का एक कूली में उसको बिठाया गया है, न बिजली है वहां पर और वजू के लिए साफ पानी नहीं है। 10 किलो उसका जो वजन है, पिछले मुलाकात में ये रिपोर्ट आई थी कि उनका वजन कम हो गया है। तो ये सारी चीजें बड़ी तशवीशनाक है, क्योंकि मुल्क और कौम की जो लीडर्स हैं वो सदियों में बनते हैं, ये सदियों में पैदा होते हैं, जिस पर कौम जो है मुत्तफिक होती है। ये मामूली बात नहीं है, किसी एक शख्स की बात नहीं है, ये हमारी कौम के रहनुमाओं की बात है, रहनुमा की बात है। ऐसे एक लीडर को जिस पर 80% 70% कौम जो है 80% कौम जो है वो इत्तिफाक करती है वोट के जरिए, अपनी राय के जरिए वो बताती है कि हम इसी लीडर को चाहते हैं। ऐसे में एक ऐसे लीडर को पाबंद सलासल डालना, उनकी जान को खतरे में डालना, उनको बहुत सारी पाबंदियों का सामना, उनको एक्सरसाइज नहीं, उनकी उम्र 70 साल से ज्यादा है। और इसके अलावा जो हमारी रैलियां निकलती हैं, जलसे जुलूस होते हैं, हमारे प्रोग्रामात होते हैं, हमारे इज्तिमात होते हैं, उसमें हमारी पुलिस गर्दी होती है, हमारे लोगों को गिरफ्तार किया जाता है, हमारी रैलियां रोकी जाती हैं, हमारे लड़कों पे एफआईआर कटी जाती हैं। यास्मीन राशिदा साहब को आज जो है 10-10 साल की सजा दे दी। उस औरत का गुनाह क्या है, जबकि उसी गाड़ी के अंदर वो जो एक औरत थी अंदिलीब अब्बासी, उसको बाइज्जत बरी कर दिया गया। इसी तरीके से हजारों के ऐसे हमारे केसेस हमारे सामने हैं वर्कर्स की जो बेगुनाह है, अब घरों के अंदर थे या शामिमत कुरैशी कराची में थे, उस पर ये दहशतगर्दी के दफात डाल के उस पर एफआईआर काटी गई। 150 से ज्यादा एफआईआर उमर अयूब पर हैं, हमाद अजहर के ऊपर हैं। तो ये पाकिस्तान की तारीख में पहली दफा हुआ है व्हाइट कॉलर लोगों पे, जिनके दामन पे एक पाई धैले का करप्शन का दाग नहीं है, मॉरली करप्ट नहीं है, फाइनेंशियली करप्ट नहीं है, माशी हर तरीके से एक ओनस क़यादत पाकिस्तान को मिली थी तहरीक इंसाफ की सूरत में। उन सब को पाबंद सलासल करना, उन्हें दीवार से लगाना, ये न सिर्फ उनको बल्कि जमहूरी इक़्तिदार को, जमहूरियत को कमजोर करने के मुतरातिफ है। इस तरीके से मामला नहीं चल रहे हैं। और एक बात मैं अभी बताऊं कि अल्हम्दुलिल्लाह सिंध से हमारा काफिला सलमान अकरम राजा और हलीमा दिल शेख कराची के सदर राजा अजहर उनकी क़यादत में यहाँ से निकला है। हजारों की तादाद में गाड़ियां हैं और अल्हम्दुलिल्लाह हम हैदराबाद जा रहे हैं। देखिए पुलिस रास्ते में हमारे साथ क्या करती है, लेकिन हम एक पुरअमन जद्दोजहद पर यकीन रखते हैं। मोहतरमा बेनजीर भुट्टो शहीद साहिबा, जुल्फ़िकार अली भुट्टो साहब, जिनको 50-60 साल बाद बेगुनाह करार दिया गया अदालती कत्ल के जरिए, उनको शहीद किया गया, भी इस तरीके से जबर का सामना था जो आज हमें है। हम कौमों के लीडरान को जाया करते हैं और बाद में रोते हैं, तो हमें रोने से पहले इसका मदावा करना चाहिए और एक पुरअमन सियासी तहरीक जो जमहूर चला रही हो उसमें किसी किस्म का रोड़े अटकाने से गुरेज करना चाहिए। अच्छा सरबुलंद खान साहब, अगर देखें तो जब आपकी गवर्नमेंट थी तो इमरान खान साहब ने, जब आपकी हुकूमत चली गई तो इमरान खान साहब ने ये इल्ज़ाम आयद किया था कि उसकी गवर्नमेंट गिराने में अमेरिका का हाथ है। तो अभी उन अमेरिका में रह के उनके बेटे अभी उन नुमाइंदों के साथ मुलाकातें कर रहे हैं। देखिए, एक तो वो रजीम चेंज की पॉलिसी थी जो दुनिया भर में वो शुरू थी। आपने देखा बहुत सारे इस्लामी ममालिक के जो लीडरान थे, जो कराची जो अमेरिका की गुलामी नहीं मानते थे, उन सबको चेंज किया गया उसमें कि इमरान खान साहब भी थे। इमरान खान ने हमेशा कहा है कि हम दोस्ती की बुनियाद पर हम ये रिश्ता कायम करना चाहते हैं, बराबरी की बुनियाद पर हम दोस्ती करना चाहते हैं, हम गुलामी नहीं करना चाहते। हम अपने मुल्क की सरजमीन को किसी भी मुल्क के खिलाफ इस्तेमाल नहीं होने देंगे। ये पॉलिसी आज हमारी आज भी है। अब हम बैनुल अक़वामी अदालत में गए हैं, सुप्रीम कोर्ट जैसी अदालत को 26वीं आईनी तरमीम की जगह जरिए से महकूम किया गया। हमारी जितने भी अदालतें हैं उन सब को महकूम कर दिया गया। 27वीं तरमीम की तैयारी हो रही है।
जमहूरी रिवायात का कत्ल हो रहा है। हम हर फोरम पे जाके अपनी आहोजारी करेंगे। जो हमारे साथ जुल्म और जबर और ज्यादती हो रही है, हमारे वर्कर्स को शहीद किया जा रहा है। 26 नवंबर को आपने देखा कि नून लीग और पीपल्स पार्टी की गवर्नमेंट ने जिस तरीके से निहत्ते अवाम पर गोलियां चलवाई, इसका तो कहीं मिसाल नहीं मिलती। उसमें एमकेएम भी शामिल है, उसमें एएनपी भी शामिल है, और ऊपर से ये बगले बजा रहे हैं। अल्लाह ना करे कि वो दिन इनके ऊपर भी आए, इनके वर्कर्स के ऊपर भी आए। तो हम अमेरिका हो या यूएन हो या कोई भी फोरम हो, हर फोरम पे जाके हम ये बात बताएंगे कि हमारे लीडरान को बेगुनाह कैद किया गया है। हमारे मुल्क में जमहूरियत माशाल्लाह अनअनाउंस है, जो कि सिर्फ और सिर्फ पीटीआई के लिए है। पीटीआई को किसी किस्म की मुकम्मल जमहूरी और आज़ादी नहीं है अपनी एक्टिविटीज करने के लिए। तो ये तो हम कहेंगे हर जगह पर। और ये हमारा इमरान खान के जो अपने वालिद को, अपने बतौर बेटे अपने वालिद साहब को प्रोटेक्ट करने का पूरा हक रखते हैं। वो हर एक उस फर्द से मिलेंगे, उनको बताएंगे कि इस वक्त हमारे मुल्क में जमहूरी क्या हालात हैं। अच्छा सरबराज खान साहब, अभी केस तो हैं इमरान खान के ऊपर। अगर केसेस को जो मामला है वो तो अदालतों से ही हल होगा, मुलाकातों से तो नहीं हल होगा। किसी के साथ ही आप मुलाकात करें, लेकिन वो तो पाकिस्तान में ही होंगे ना, अदालतों फैसला देंगे। क्या अदालत के ऊपर आपको नहीं है यकीन, नहीं है पाकिस्तान की अदालतों के ऊपर? अदालतों का सवाल तो हम नहीं करते, अदालतों का सवाल तो जजेस करते हैं। जजेस ने 6 जजेस ने खत लिखा सुप्रीम कोर्ट के को, हाई कोर्ट के जजेस ने, और सुप्रीम कोर्ट के जजेस ने कई जगह पर जो 13-10 का हमारे जो 13 और 2 का फैसला था हमारी जो सेनेट की निशिस्तों पर, तो वो फिर क्या हुआ, उसके पर अमेंडमेंट हुआ। आज भी वो 8-5 से इख्तिलाफ से वो फैसला जबकि आइन और कानून कहता है कि जो जजमेंट अक्सरियती जज ने अगर रिफ्यूज कर दिया है और एक फैसला दे दिया है, उस पर अगर नजरसानी होती भी है तो उतने जज या उससे ज्यादा के जज उससे डिसएग्री करे तो वो बात होती है। यहाँ तो कानून है ही नहीं ना। पीटीआई की सीटों पर दीगर जमातों को दिया गया जिनका कोई इस्तिकाक ही नहीं बनता, जो हमारी रिजर्व सीटों की तनासुब के हिसाब से बनता था। तो कानून तो पीटीआई के लिए है नहीं। मेरी खुद की सीट 8 महीने बाद रिकाउंटिंग करके मुझसे ली गई है। मेरे 6,500 वोट कैंसिल कर दिए गए हैं। इसी तरीके से हमारी 5 कौमी की असम्बली रिकाउंटिंग करके ले गए हैं। हमारे लोगों को 10-10 साल की सजाएं दे रहे हैं। 26 से ज्यादा हमारे लोगों को डिसीट कर दिया गया है, डिसीट करने की तैयारी हो रही है। तो ये कौन सा कानून है? अवामी मैंडेट के ऊपर ये डाका है, ये जुल्म है, ये ज्यादती है, ये जबर है, और हम इस जबर पे मुजामत करेंगे। अवामी ताकत, अवामी राय का एहतराम करते हुए हम इंशाअल्लाह ताला अपनी कौम और अपने मुल्क के खातिर हम हर किस्म की कुर्बानी देंगे इंशाअल्लाह। सरबराज खान साहब, लास्ट क्वेश्चन आपसे करेंगे क्योंकि प्रोग्राम का टाइम अपने अख्ताम को जा रहा है। एक तरफ तो ये भी बातें थी कि सलेमान और कासिम पाकिस्तान आएंगे और एहतजाज को या जो रैलियाँ हैं उनको लीड करेंगे। गवर्नमेंट के जो थे रहनुमा थे, जिसमें राना सनाउल्लाह हो, अता साहब हो, उन्होंने कहा अगर वो पाकिस्तान आएंगे तो वेलकम कहेंगे, अगर वो कानून हाथ में लेंगे तो उन्हें गिरफ्तार करेंगे। दूसरी तरफ ये भी बातें थी कि अभी कल जो सेनेट इलेक्शन कुछ दिन पहले हुआ था केपी में, उसके बाद कल 8 जो सेनेटर्स थे उन्होंने हलफ उठाया है, लेकिन मुराद सईद साहब, आजम सवाती साहब वो हलफ उठाने नहीं आए। क्या वजह हो सकती है नहीं आए वो हलफ उठाने? देखिए, आजम खान स्वाति साहब के ऊपर भी मेरे दहशतगर्दी के मुकदमात हैं और मुराद सईद के ऊपर भी मुकदमात हैं। तो वो अपने जो भी इन्होंने स्ट्रेटजी बनाई उस हिसाब से वो आएंगे इस सेनेट में, और जब उनका वो लगेगा कि हमें आना चाहिए तो वो ज़रूर आएंगे। और जहाँ तक कासिम और सलमान की बात है, तो वो आने से पहले ही राना सनाउल्लाह साहब ने ऐलान कर दिया कि वो आएंगे तो हम गिरफ्तार करेंगे। देखें, पुरअमन जदोजहद हमें आइन और कानून इजाज़त देता है, तो जब हमें आइन और कानून इजाज़त देता है तो हम क्यों ना करें पुरअमन एहतजाज? मुझे आप ये बताएं। उसके बेटे आते हैं अपने वालिद की रिहाई के लिए, एक पुरअमन जदोजहद करने के लिए, तो ये उन्हें गिरफ्तार करेंगे। तो जब ये गिरफ्तार करेंगे तो फिर अवाम भी देखेगी, कानून भी देखेगा, और दुनिया बल्कि इंटरनेशनली तौर पे ये सब चीज़ देखी जा रही है कि पाकिस्तान यूएन के चार्टर का पाबंद है। वहाँ पर एक जमहूरी मुल्क है और जमहूरी रिवायात, जमहूरी कायदे कानून का पाबंद है। अवाम के जमहूरियत पर अगर कदगन मारेंगे तो फिर इंटरनेशनल लॉ भी है, नेशनल लॉ भी है,
اور عوامی عدالت بھی ہے. ہم اپنی پرامن جدوجہد پہ یقین رکھتے ہیں, آئین اور سول سپریمیسی پہ یقین رکھتے ہیں. آئین کو اصل جو ہے وہ شکل میں لے کر آئیں گے. 26ویں غیر آئینی ترمیم کو ہم ختم کریں گے انشاءاللہ تعالی. عمران خان کو باہر نکالیں گے, شاہ محمود قریشی کو اور یاسمین راشد صاحبہ کو, اعجاز چیمہ کو, اعجاز چودھری کو, دیگر ہمارے جتنے بھی اسیران ہیں انشاءاللہ ان کو ہم عوام کی طاقت سے, قانون کی طاقت سے, آئین کی طاقت سے, اللہ کی مدد سے, اللہ کے حکم سے انشاءاللہ ہم سب کو انشاءاللہ باہر کریں گے. اور یہ عوام کی جو حکمرانی ہے اس کو ہم انشاءاللہ لے کر آئیں گے, جو اس وقت پاکستان میں ہمیں نظر نہیں آ رہی ہے. یہ فارم 47 کے جعلی ایم این اے ایم پی ایز, لاسٹک کے جو ایم این اے ایم پی ایز ہیں جن کے پاس عوامی مینڈیٹ نہیں ہے, چوری ڈکیتی کر کے جو آئے ہیں انشاءاللہ ان کو ہم جیلوں میں بھیجیں گے. اور حقیقی عوامی مینڈیٹ پر ڈاکہ ڈالنے کے جرم میں ان پر آرٹیکل 6 لگے گا انشاءاللہ. مہربانی سربلند خان صاحب. ناظرین, سربلند خان صاحب اگوڑو ایم پی اے پی ٹی آئی گیان چند اگوڑو سینیٹر پیپلز پارٹی, ان کے علاوہ سینئر تجزیہ نگار اعجاز مہر صاحب اساں سان گڈ ٹیلیفون لائن تے موجود ہوا. ناظرین, یہ جو اہم ایشو ہے پی ٹی آئی ان گال تے قائم ہے تو وہ تحریک ہلائیندا ऐं जेके क़ासिम आहिनि या सलेमान आहिनि उहे पाकिस्तान अची पंहिंजे वालिद सां बि मुलाक़ात कंदा ऐं एहतजाजनि रैलियुनि में बि शरीक थींदा. ऐं हू चवनि था जेकॾहिं गिरफ़्तारी थी त पोइ इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं. ॿिए पासे हुकूमती जेके वज़ीर आहिनि या जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जी इहा ॻाल्हि आहे त जेकॾहिं हू अचनि पंहिंजे वालिद सां मुलाक़ात जे लाइ त उनखे वेलकम कंदासीं, मुलाक़ात करे हलिया वञनि. जेकॾहिं हू एहतजाजनि रैलियुनि में शामिलु थींदा या अॻुवाणी कंदा त हू उन्हनि खे गिरफ़्तार कंदा. 5 अगस्त ते पी टी आई जी तहरीक हिकु आहे ऐलान थियल आहे. उनखां पोइ गंडापुर साहिब जे 90 ॾींहनि जो हिकु अल्टीमेटम बि ॾिनल आहे गवर्नमेंट खे. छा थींदो इहो कुझु ॾींहंनि में असांखे ऐं ॾिसंदो. सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो. अलाह निगहबान.